काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलो त काज़ी अहमद में नौजवान मुबैना तौरु फाहो खाई आपघात करे छॾियो, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दोस्त मोहम्मद कॉलोनी में घर अंदर 28 सालनि जे सलीम भट्टी कमरे अंदर मुबैना तौरु फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बहार। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।